अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोमल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। डान स्टडी सर्कल दौलतपुर सफ़न पारां 2024 में तालिक़े काज़ी अहमद मां सिंध पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए चूंडिजी आयल लेक्चरारनि जी मान में आजण जी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में उस्ताद ऐं इल्म अदब सां वाॻियल शख़्सियतुनि समेत नौजवान शागिर्द ऐं शागिर्दाइनि भरपूर शिरकत कई। प्रोग्राम में आयल महिमाननि खे हेठि से सदर डॉक्टर सलीम उनड़ भलीकार कई। उन खां पोइ प्रोग्राम में आयल नवनि कमीशन पास लेक्चररनि ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट पंहिंजा वीचार वंडिया, जिन में एजाज़ अली जतोई, शहबाज़ अली दाहिरी, मदीहा अल्ताफ़ आराई, मुजीबुर रहमान ओठो, एजाज़ अहमद लाखो, मोहम्मद सलीम कुबर, इरफान अली दाहिरी, गुलाब खान उनड़, अब्दुल गफ़ार गांचो, अशरफ अली उमरानी, नवीद अली उमरानी ऐं अब्दुल हकीम जोखियो पंहिंजा वीचार वंडींदे पंहिंजा जिद्दोजहद ऐं कामयाबी जी वार्ता ॿुधाई। जंहिं खां पोइ प्रोग्राम में आयल महिमान ख़ासि मोहतरम साईं शाहनवाज़ उनड़, प्रोफेसर इकरार पली, प्रोफेसर अहमद ख़ां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त असांखे हिन नौजवाननि ते फ़ख़्रु आहे जंहिं पंहिंजे मुसलसल महिनत सां कामयाबी माणे तइलीम जे शोबे सां वाबस्ता थिया आहिनि। अॼु जे दौर में इज़त ऐं नामूस जी परख दौलत सां थींदी हुजे, इन माहौल में ही नौजवान पंहिंजे इल्म सां मोहबत ज़रिए हिन मंज़िल ते पहुता आहिनि। असांखे यकीन आहे त ही पंहिंजी महिनत सां पंहिंजे शागिर्दनि में उत्साह पैदा कंदा, खेनि इल्म ऐं ॼाण जा नवां रस्ता ॾींदा। कमीशन पास करे लेक्चरार ऐं सब्जेक्ट स्पेशलिस्ट थियल नौजवान खे डान स्टडी सर्कल दौलतपुर सफ़न पारां मंजता एवार्ड ॾिना विया। आख़िर में प्रोग्राम जा सदारती तक़रीर कंदे डान स्टडी सर्कल दौलतपुर सफ़न जे सदर प्रोफेसर इरशाद अली ओठो चयो त असां लाइ इंतिहाई ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त अव्हां जहिड़ा क़ाबिल महिनती नौजवान अॻिते आया। उमेद आहे त पंहिंजे जुस्तजू सां हिन समाज में पंहिंजो मिसाल क़ाइमु कंदो। हीउ दौरु मुक़ाबले जो आहे। असांखे शागिर्दनि खे हर मुहाज़ ते मुक़ाबले लाइ तयारु करिणो आहे ऐं इल्म, ॼाण ऐं ॾाहिप सां नवां ज़हन खे दग लॻाइणो आहे। आख़िर में डान स्टडी सर्कल जे प्रेस सेक्रेटरी मुसव्विर मंसूर आयल महिमाननि जा थोरा मञिया। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ टीवी न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।